नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुरमहर खां ख़बर ॾींदा हलूं त खानपुरमहर में कोरोना वायरस तेज़ी सां फैलिजी रहियो आहे। सिहत खाते जी टीम पारां 2 ॾींहं अॻु वरितल टेस्टनि मां शहर जे हिकु हिंदू नौजवान शादीअ पुट किशोर राम में कोरोना वायरस जी तस्दीक थी हुई, जंहिंखे सिहत खाते पंहिंजे घर में आइसोलेट करे छॾियो आहे। अॼोके केसनि सां खैरपुर में कोरोना वायरस जे मरीज़नि जो अंग 42 थी वियो। ॿिए तरफ़ DHO घोटकी अब्दुल रज़ाक घोटकी ज़िले जे 2 तालुकनि सां गॾु खानपुरमहर जे 2 पाड़नि टीमाणी मौला ऐं शादाणी मौले खे सील करण लाइ डिप्टी कमिश्नर घोटकी खे ख़त लिखी छॾियो, जंहिंमें हिन मौक़िफ़ इख़्तियार कयो त ॼाणियल मोहल्लनि में कोरोना वायरस फैलिजी रहियो आहे, पर मोहल्लनि जा रवासी न त एहतियात करे न ई वरी क्वारंटाइन थी रहिया आहिनि ऐं न ई वरी टेस्टूं कराए रहिया आहिनि। तंहिं करे ॼाणियल मोहल्लनि में कोरोना वायरस तेज़ी सां फैलिजण जो ख़तरो, इन करे हिननि मोहल्लनि खे सील करे पुलिस नफ़री मुक़ररु कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।